नाज़रीन अवां खे अहम ख़बर का आगाह कंदा हलूं त वज़ीर आला सिंध ऐं चीफ सेक्रेटरी सिंध जे हिदायतुनि ते एंटी करप्शन इस्टेब्लिशमेंट में अहम मुक़ररी कई वई आहे। डिप्टी डायरेक्टर एंटी करप्शन इस्टेब्लिशमेंट मीर नादर अली अबड़ो खे तरक़ी ॾेई डायरेक्टर एंटी करप्शन इस्टेब्लिशमेंट मुक़रर कयो वियो आहे, जंहिं जो नोटिफिकेशन पिणु जारी कयो वियो। मीर नादर अली अबड़ो नामवर अदीब, कालम नवीस, समाजी अगवान ऐं सीनियर पुलिस ऑफिसर तौर सुञातो वञे थो। हू पाकिस्तान जे मशहूर अदीब, दानिश्वर जज, सियासतदान, समाज सुधारक, तालीमदान ऐं बेबाक सहाफ़ी कामरेड ताज मोहम्मद अबड़ो जो फर्ज़ंद आहे। मीर नादर अली अबड़ो जी तरक़ीअ ते समाजी, अदबी ऐं इल्मी हल्कनि ख़ुशीअ जो इज़हार कंदे नेक ख़्वाहिशुनि जो इज़हार कयो आहे। नाज़रीन अवां खे हिकु भेरो ॿी अहम ख़बर खां आगाह कंदा हलूं त वज़ीर आला सिंध ऐं चीफ सेक्रेटरी सिंध जे हिदायतुनि ते एंटी करप्शन इस्टेब्लिशमेंट में अहम मुक़ररी कई वई आहे। डिप्टी डायरेक्टर एंटी करप्शन इस्टेब्लिशमेंट मीर नादर अली अबड़ो खे तरक़ी ॾेई डायरेक्टर एंटी करप्शन इस्टेब्लिशमेंट मुक़रर कयो वियो आहे, जंहिं जो नोटिफिकेशन पिणु जारी कयो वियो। मीर नादर अली अबड़ो नामवर अदीब, कालम नवीस, समाजी अगवान ऐं सीनियर पुलिस ऑफिसर तौर सुञातो वञे थो। हू पाकिस्तान जे मशहूर अदीब, दानिश्वर जज, सियासतदान, समाज सुधारक, तालीमदान ऐं बेबाक सहाफ़ी कामरेड ताज मोहम्मद अबड़ो जो फर्ज़ंद आहे। मीर नादर अली अबड़ो जी तरक़ीअ ते समाजी, अदबी ऐं इल्मी हल्कनि ख़ुशीअ जो इज़हार कंदे नेक ख़्वाहिशुनि जो इज़हार कयो वियो आहे।